नेब चेयरमैन पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड में मुबैना बदउनवानी ज़ाब्तनि जी भञकई जो नोटिस वरितो आहे। नेब चेयरमैन पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड में मुबैना बदउनवानी जो नोटिस वठंदे वफ़ाक़ी वज़ीर रियाज़ पीरज़ाद ऐं डीसी स्पोर्ट्स बोर्ड अख्तर गुजेरा ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। इंतहाई अहम ख़बर अव्हांखे ॾींदा पिया आहियूं त नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड में मुबैना बदउनवानी जो नोटिस वठंदे वफ़ाक़ी वज़ीर रियाज़ पीरज़ाद ऐं डीजी स्पोर्ट्स बोर्ड अख्तर गुजेरा ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। नेब चेयरमैन पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड में मुबैना बदउनवानी ऐं ज़ाब्तनि जी भञकई जो नोटिस वरितो आहे। नेब चेयरमैन पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड में मुबैना बदउनवानी जो नोटिस वठंदे वफ़ाक़ी वज़ीर रियाज़ पीरज़ाद ऐं डीजी स्पोर्ट्स बोर्ड अख्तर गुजेरा ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे। इंतहाई अहम ख़बर अव्हां सां हिकु भेरो ॿीहर शेयर कंदासीं त नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल पाकिस्तान स्पोर्ट्स बोर्ड में मुबैना बदउनवानी जो नोटिस वठंदे वफ़ाक़ी वज़ीर रियाज़ पीरज़ाद ऐं डीजी स्पोर्ट्स बोर्ड अख्तर गुजेरा ख़िलाफ़ जांच जो हुक्म ॾेई छॾियो आहे।